अस्सलाम वालेकुम दोस्तों, आहियां होस्ट अवेस अकबर ऐं ॾिसी रहिया आहियो सिंधी ऑडियो बुक चैनल। दोस्तों, अॼु जी जेका असांजी शख़्सियत आहे उहो आहे हमल फ़क़ीर। तव्हां अचो त हमल फ़क़ीर ते नज़र विझूं था। हमल फ़क़ीर ज़ात जो लिगारी बलोच हुयो ऐं शेरकानी कबीले मंझां हुयो। पाण ॻोठ मीर खान लिगारी ज़िले खैरपुर में 1225 हिजरी मुताबिक़ 1890 धारे रहीम खान लिगारी ज़िला खैरपुर में 1225 बि मुताबिक़ 1809 में रहीम खान लिगारी जे घर में ॼाओ। संदसि वॾा असुल में देरा गाज़ी खान खां लॾे अची खैरपुर में वेठा हुआ ऐं बाद में नवाबशाह ज़िले जे ॻोठ मीर खान लिगारी में अची रहण लॻा। पाण जेतोणीकि सिराइकी हुयो पर सिंधी ज़बान ते काफ़ी लाभ हासिल कयो हुयाईं। पंहिंजी ख़ुशतबई ऐं इल्मी लियाक़त जे करे तमामु घणो मशहूरु थी वियो हुयो। पाण लंवारी वारनि जो मुरीद हुयो ऐं टालपुरनि जे दौर जो अवामी शाइर हुयो। संदसि कलाम एतिरो त मशहूरु आहे जो आम व ख़ासि माण्हू संदसि बेत झूंगारींदा रहनि था। हमल फ़क़ीर जे किताबनि में कलियात हमल त सिक जे दास्ताननि सां भरियल आहे, छो त सिक जो दिलि जी गहराई सां घाटो तालुक़ु आहे। उन खां सवाइ संदसि कलियात जे 11 दास्ताननि में दोस्तनि ऐं यारनि जी बेवफ़ाई जो पिणु ज़िक्र कयो वियो आहे। हमल फ़क़ीर तबियत जो तमामु सादो हुयो। पाण हमेशह साओ पहिराइण ऐं साई पग ॿधंदो हुयो। आख़िर 71 वरनि जी उमिरि में 2 सिफ़र 1296 बि मुताबिक़ 1880 में वफ़ात कयईं। संदसि आरामगाह साॻे ॻोठ जे भरिसां इब्राहिम शाह वारे मुक़ाम में आहे, जिते हर साल वॾो मेलो लॻंदो आहे। वॾी महिरबानी दोस्तों, वरी मिलंदासीं कंहिं ॿी शख़्सियत सां गॾु। पंहिंजे होस्ट अवेस खे इजाज़त ॾींदा। अस्सलाम वालेकुम।